अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु न उताकन में तालिब तवारीन आदेसी उथी विया मड़ियूं मुंहं मारीन जे जीव खे जियारीन से लाहौती लॾे विया। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी हीअ आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़िछ ताईं जंहिं माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। बरखदीब दानिश्वर ऐं बहितरीन कहाणीकार हमीद सिंधी जे लाॾाणे ते संस यादि में ख़ासि प्रोग्राम खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर हबीब लघारी। गुज़िरियल साल त विछोड़नि जो साल रहियो ई रहियो, पर 2020 जी शुरूआति असां खां अहिड़ो बरख कहाणीकार खसे वरितो आहे जेको सिंधी अदब ते चमकंदड़ चंड वांगुरु हो। हुन जो कहाणियूं हिन समाज जी न सिर्फ़ु हकासी कंदियूं हुयूं, पर हूअ कैफ़ियतनि जो लेखक हो ऐं चवंदो हो आउं अदब जे नोह जी ॿेड़ी जो आख़िरी मुसाफ़िर आहियां ऐं उहो ई आख़िरी मुसाफ़िर हमीद सिंधी नेठि उन सफ़र ते रवानो थी वियो जितां हाणे कॾहिं बि वापसि नाहे वञणो। बरख कहाणीकार सिंधी ॿोली जे नाम्यारे अदीब हमीद सिंधी जो पूरो नालो अब्दुल हमीद वल्द मोहम्मद इस्माइल मेमण हो। हुन 12 अक्टूबर 1939 ते नौशर फ़िरोज़ में जनम वरितो। प्राइमरी तोड़े सेकेंडरी तालीम नौशर फ़िरोज़ मां हासिल कयाई। ग्रेजुएशन करण बाद हुन ज़रई इक़्तिसादियात जे मज़मून में MA ऐं LLB कई। 1960-61 वारे ज़माने में विलेज एंड खाते में पब्लिसिटी ऑफिसर मुक़ररु थियो, जंहिं बाद मुख़्तलिफ़ कोऑपरेटिव तोड़े कमर्शियल बैंकनि में 1966 ताईं ऑफिसर ऐं मैनेजर तौरु कमु कयाई। 1966 खां 70 वारे अरसे में वकालत कयाई। बाद में हुन सिंध यूनिवर्सिटी में इम्तिहानी कंट्रोलर, रजिस्ट्रार ऐं एडिशनल डायरेक्टर सिंधाला जी तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। कुझु अरसो तालीम खाते में डायरेक्टर कॉलेजिस पब्लिक स्कूल हैदराबाद जे प्रिंसिपाल तौरु ज़िम्मेवारियूं संभालियाई। मुलाज़मत दौरान इल्मी अदबी कम बि जारी रखियो आयो ऐं कहाणी लिखण सां गॾु हुन पंहिंजे क़ाइमु कयल बज़्म रूह रिहाण जे प्लेटफार्म तां अदबी गॾिजाणियूं कयूं, मुशाइरा कया। अदबी मख़ज़न रूह रिहाण जारी कयाई। उन सां गॾु मारवी ऐं लतीफ़ डाइजेस्ट जो एडिटर ऐं नई ज़िंदगी जो सलाहकार बि रहियो। संसि इंतिज़ामी तजर्बे खे आॾो रखंदे हुकूमत खेसि सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडेजाम ऐं पोइ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर जो वाइस चांसलर मुक़ररु कयो। उन पद में 1995 ताईं रहियो। 1996 में डायरेक्टर ब्यूरो ऑफ करिकुलम, 1977 खां 1998 ताईं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो चेयरमैन ऐं 1997 खां 1998 ताईं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन रहियो। हमीद सिंधी सिंध यूनिवर्सिटी जे सीनेट मालियाती कमेटी ऐं भिटशाह सक़ाफ़ती मर्कज़ जो मेंबर बि रहियो। तालीमी बोर्ड सखर हैदराबाद, सिंधी अदबी बोर्ड जामशोरो, पब्लिक स्कूल सखर, फेडरल सोशल एक्शन प्रोग्राम इस्लामाबाद, सिंध काउंसिल ऑफ स्काउट्स वग़ैरह जे इंतिज़ामी बोर्डनि जो मेंबर ऐं सचल अकेडमी ख़ैरपुर जो चेयरमैन बि रहियो। हमीद सिंधी खे इल्मी अदबी ख़िदमतनि एवज़ केतिरा ई एवार्ड ऐं एज़ाज़ बि मिलिया, जिन में कहाणी जे मजमू ऐं वीरूं ते पाकिस्तान अकेडमी ऑफ लिटरेचर, पाकिस्तान राइटर्स गोल्ड ऐं सिंधाला जी जामशोरे तरफ़ां एवार्ड, भिटशाह सक़ाफ़ती मर्कज़ पारां शाह लतीफ़ एवार्ड, नेशनल बुक फाउंडेशन तरफ़ां किताब राणा जे राजपूत ते एवार्ड ऐं पाकिस्तान सरकार तरफ़ां 23 मार्च 1990 ते तमग़े इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो। 28 अगस्त 1993 ते खेसि सदारती एज़ाज़ फ़ज़ीलत सां पिणु नवाज़ियो वियो। हमीद सिंधी जे छपियल किताबनि में कहाणी जो मजमू सीमी, उदास वादियूं, वीरियूं, राणा जे राजपूत, जाग बि तुंहिंजे जी सां, सोनी ज़ंजीर, सोखी धरती, आरी अची शाल, मेहराण जूं चूंड कहाणियूं, दर्दवंदी जो देस, कण कण रीत में कई कहाणियूं शामिल आहिनि। उनखां सवाइ हर साल शाह अब्दुल लतीफ़ भिटा जे उर्स जे मौक़े ते थींदड़ अदबी कॉन्फ्रेंस में
मुख़्तलिफ़ सुरनि ते पेश थियल तहक़ीक़ी मक़ालनि जो मुरतब रहियो आहे। पंहिंजे कहाणियुनि में इंसानी कैफ़ियतनि खे बयानु कंदड़ हमीद सिंधी अॼु तोड़े जो नौशर फ़िरोज़ जी मिटी में आरामी थी वेंदो, पर हुन खे सिंध कॾहिं बि विसारे कोन सघंदी। तू छोड़ा समय ज़माना, हर ज़माना, हर ज़माना, तू क्या से खुशिये जा खजाना, हर ज़माना, हर ज़माना। अज सुनो की झलक नारो, नाहे नूरी जो नूरी नजारो। अज सुनो की झलक नारो, प्यार जा खत्म थी फसाना, हर ज़माना, हर ज़माना। अजना कुर्बन चुका तुम, जड़ इश्क सताना, हर ज़माना, हर ज़माना। थीरा सिकंदर दारा, खाक थीरा सिकंदर दारा, यात हाल हथे तख्तवारा, याल हथे तख्तवारा। तजे तेरा क्या निशाना, हर ज़माना, हर ज़माना। तू छोड़ा समय है ज़माना, हर ज़माना, हर ज़माना। तो लुटा से खुशिये जा खजाना, हर ज़माना, हर ज़माना। हामिद सिंधी पंहिंजे किताब वीरियूं में लिखे थो, सीमी ऐं उदास वादियूं खां पोइ वीरियूं मुंहिंजी हयाती जा 20 साल, हयाती बि उहा जंहिंमें उन्हनि कहाणी जे किरदारनि सां गॾु घारियो अथमि,
संदन ॾुखनि मूंखे मारियो आहे, संदन ख़ुशियुनि मूंखे जियारियो आहे। संदन हयाती मुंहिंजी हयाती खां कंहिं बि तरह मुख़्तलिफ़ न आहे, छाकाणि त मुंहिंजी हर कहाणी सिंध जी कहाणी आहे ऐं उन जो हर किरदारु सिंध जे मुआशिरे सां वास्तो रखंदड़ आहे। ऐं मां बि उन्हनि वांगुरु हिन मुआशिरे जो अहिड़ो फ़र्दु आहियां जेको कॾहिं भरी में त कॾहिं भाकुर में, जिते बि मुंहिंजे किन किरदारनि बग़ावत कई आहे, कूड़ ऐं कुपत जूं कड़ियूं टोड़ियूं आहिनि या बिन मायूस थी लंगर लाहे वेही रहिया आहिनि, उते मां बि पुठिते न रहियो आहियां ऐं विख विख सां मिलायो खयूं अचां, छाकाणि त सिंधु जे पाणी ऐं मिटी में हिकु अजीब पर वॾी मणिया आहे। असांजो माण्हू टिपे त दरिया बि टिपी वञे, न त अॾ ते बीहो रहे, त हूंदे बि ठूठ धरती जी मिनहाणे मस्त इहो चयो ॾे त मस्तनि में वॾी मणिया आहे ऐं मस्त थियण लाइ धरती सां अणमयो प्यारु हुअणु तमामु ज़रूरी आहे। हूअं त मूंखे सभु कहाणियूं ऐं उन जा किरदार प्यारा आहिनि, पर अहिड़ियूं कहाणियूं वधीक प्यारियूं अथमि जिन खे जनमु ॾींदे के अलामतूं ऐं उहिञाण मुंहिंजे आॾो हुआ ऐं उन जे करे ज़हनी अज़ाब बि भोॻियो अथमि। उन्हनि में ख़ासि तौर वीरियूं, धूपार, रोशनूद, जन्नत, दरबान, हिकु हरणी जी ॻाल्हि ऐं ठूठ धरती अची वञनि थियूं। शायदि इन ज़हनी तकलीफ़ करे अञा ताईं ॿ नयूं अलामती कहाणियूं, मैल जो पत्थर ऐं जंहिं दिल पीता इश्क दा जाम मुकमल करे न सघियो आहियां। शायदि इहे ॾुख ऐं ज़हनी अज़ाब एतिरो त प्यारा अथमि जो जुदा करण ते दिलि नथी चवे ऐं सम्झां बि इहो ई थो त हाणे मुंहिंजे कहाणी जा रुख, लाड़ा ऐं पंध अहिड़ा ई अणावा हूंदा। मां उन्हनि प्यारनि जो बि थोराइतो आहियां जिन मुंहिंजे कहाणी जो पंध सुञाणे ॿोलाचारी लाइक़ु सम्झो आहे। महताब महबूब लिखियो, जॾहिं मूं सिंधी अदब इंडस्ट्री में नओं क़दम रखियो हो तॾहिं हुनजो ग़ैबाणो तारुफ़ अहिड़े त ज़हरीले तरह सां ज़हन नशीन करायो वियो हुअमि जो गैर इरादे तौरु खेसि अदबी विलियन सम्झी वेठियुसि। वेतर जो मुंहिंजी कहाणी हिकु रिसाले जी बाह ॿेली हुअण जी हैसियत में सिटूं काटे ऐं प्रूफ जी ज़बरदस्त चुकनि सुमेत शाया कयाई त बदगुमानी जूं पीढ़ियूं वधीक पुख़्तियूं थी वियूं। पर उहे केॾियूं बि पुख़्तियूं हुजनि, बंद केॾा बि मज़बूत हुजनि, कॾहिं कॾहिं सिम ऐं दरिया जे ज़ोर करे उन में ॾार पइजी वेंदा आहिनि, भुरी बि वेंदा आहिनि। मूंखे त ध्यान में ई न हो त को हुन लाइ दिलि में इज़त, एतिराम ऐं ख़ुलूस जा जज़्बा पैदा थी पवंदनि। पीकनि जो घर छॾण बाद ख़बर पियमि त हुन जा मुंहिंजे साहिरे घर सां दोस्ताना नाता आहिनि। उन करे महबूब जी बि साणस दुआ सलाम हूंदी हुई। घर में दावतूं हुजनि या ॿिया काफ़ी प्रोग्राम, महबूब ऐं हूअ उन जो इंतज़ाम पंहिंजे सिर खणण में सदाईं अॻिभरा हूंदा हुआ। महबूब जी बदिली थियण करे असीं त पोइ जल्दी हैदराबाद खां कराची वञी रहिया हुआसीं, तंहिं करे हुन सां मिलण जा के चांस पैदा न थिया ऐं जे थिया बि त ॼाणे वाणे साम्हूं न वईमांसि। हिकु भेरे असांजी कार जे भरिसां हुनजी कार लंघी त पंहिंजो हथ मथे करे महबूब खे विश कयाई, तॾहिं मूं बि मथा छिरी नज़र सां हुनखे ॾिठो हो। हिकु अधु भेरे ओचितो साम्हूं बि थियमि, पर का दुआ सलाम त ठहियो, मूं अखियूं ई ढके छॾियूं हुयूं। 2-4 साल अॻु साराणे घर में को काज हो, पब्लिक जी बेहद इसरार ते मूंखे बि परदे सेमेन ते अचिणो पियो, न त डेल डेकर वारी हालत में घरां निकिरण माना ख़ल्क़ जी ख्वारी गोड़ गुमसान खां बचाइण लाइ अंजाम मूजिबि महबूब मूंखे जल्दी सॾायो। काज में आयल ज़ालनि सां घर सथियल हुजे, मां बिना मोकिलाइण जे लिकी उतां खिसकियुसि त मतां केरु तरसण लाइ न चए। महिमाननि खे मानी खाराइण लाइ शामियानो लॻल हो, उहो सॼो लताड़े कार ताईं पहुचणो हुअमि। शामियाने अंदरि पेर रखंदे हुनखे फुल सूट में फ़नकाराणे अंदाज़ सां कुर्सीअ ते वेठल ॾिठमि। कंध मथे करे मूं ॾांहुं निहारियाई। मूं पंहिंजूं नज़रूं झुकाए छॾियूं, पर ॾाढी शकी थियसि। आख़िर मां बि त सिंधी अदबी इंडस्ट्री जी हीरोइन हुयसि ऐं हीरोइन खे अहिड़े हाल में ॾिसणु माना सॼो इमेज ख़राबु थियणु। छो आयसि मां उन मुए शामियाने में, सोचमि काश उहो को कारड़ो कोझड़ो एक्स्ट्रा हुजे हा त मां केॾी न शान सां उतां लंघी वञा हा। वहम गुमान बि न हो त अहिड़े गोड़ में ईअं अकेलो सोचण में ग़र्क़ मिलंदो। मां एॾी गोरी हुयसि
जो जेका विख अॻिते खणा सा ईअं लॻे ॼण पट ते पई खॼे। शामियानो खुटण जो नालो ई न वठे। आख़िर ख़बर न आहे त कीअं अची धू पार पहुचसि। महबूब कार में वेठो हो। मां बि झटि दर खोले अंदरि वेही रहियसि। उतां कार बिहारण जी कहिड़ी ज़रूरत हुई। मूं कसरूं कढणु चाहियूं, ग़लती थी, न त छत ते बिहारिया हा। हुन वेतर ॾंभ ॾिनो। मूं मुंझ मां ज़ालनि वांगुरु साह खयों, जेको डेल डेकर थी ॼण सॼे जहान ते थोरो तफ़ेंदियूं आहिनि। शामियाने लॻण करे पार्किंग जी ॿी का जाइ बि न हुई। महबूब नरमाई मां चयो, बि उते वेठो हो। मूंखे ॾिसी छा सोचियो हूंदाई त हलण खां हलाक हूंदे बि काजनि में थी उथे वेह। आख़िर सूर सठो न थियमि। घर जो काज हो, को परायो न हो। पर हुन जंहिं नज़र सां ॾिठो उन में तनज़ हुई, टोक हुई। अजाया वहम न कंदी कर, हू अहिड़ो न आहे। बेगम ज़ीनत चना जे टीजे ते हस्बे मामूल विरांडे में हू बि कमनि कार्यनि में रुधल हो। ओचितो आवाज़ ॿुधमि, महबूब जा ॿार किथे आहिनि? मां ॾांहुं निहारियो त चयाईं, भाभी तव्हांखे महबूब वठण आयो आहे। हू मूंसां गॾिजी दर ताईं आयो। कॾहिं कॾहिं फ़ोन बि कंदो हो। बाबा महबूब आहे? जे न ॿाहिरि वियल आहे। घणो करे मुंहिंजो उहो जवाबु हूंदो हो, चङो बाबा, मां वरी पोइ फ़ोन कंदुसि। लहजे में एॾी पंहिंजा पहिरियों ख़ुलूस, शराफ़त ऐं इख़लाक़ जो मान महबूब खां पुछण खां सवाइ रही न सघियसि त अहिड़े आवाज़ वारो केरु हो। हुन पाण ई न ॿुधायो, मां कीअं पुछां हा। हिकु भेरे महबूब जे घर में हूंदे हुनजो फ़ोन आयो। तॾहिं ख़बर पियमि त हू को ॿियो न पर हमीद सिंधी हो, अदबी वीरन। हाणे फ़ोन ते मुंहिंजी बि साणस दुआ सलाम ऐं कॾहिं कॾहिं का अदबी ॻाल्हि ॿोल थींदी हुई। मिठी भेण, तव्हांखे असां लाइ घणियूं बदगुमानियूं दिलि में पियल आहिनि, पर मौक़ो मिलियो त मां उन्हनि खे ज़रूरु परे कंदुसि। अहिड़ी काई ॻाल्हि न आहे अदा। आहे, बिल्कुलु आहे। तॾहिं त अफ़सानो लिखियो हो, मां पढ़ियो, ॾाढो असां ते छो छंडिया हुयो। मां त छड़ो इहा ॻाल्हि कई त भेनर अॻे घटि थियूं लिखनि, वरी जो संदन लिखणियूं अहिड़ी रीति छपजंदियूं त कंहिंजी दिलि चवंदी लिखण ते, भेण मां जल्दी अची अव्हां जो बदगुमानियूं परे कंदुसि। आवाज़ शख़्सियत जो आईनो आहे। मूंखे उन आईने में हुनजी शख़्सियत बेदाग़ नज़र आई। मुंहिंजूं बदगुमानियूं पाण मुरादियूं परे थी वियूं। हमीद सिंधी हमदर्द इंसान आहे। हुनजो कुर्ब ऐं शफ़क़त भरियो अंदाज़ कॾहिं बि ज़हन तां मिसारजी नथो सघे। बाबला, अम्मा, मिठी भेण ऐं बाबा जहिड़ा पंहिंजाइप ऐं कुर्ब जो अहसासु ॾियारींदड़ इज़त ऐं ख़ुलूस भरिया प्यारा लफ़्ज़ जॾहिं हुनजी ज़ुबान मां ॿुधबा आहिनि त दिलि खे राहत मिलंदी आहे। पर उन्हनि लफ़्ज़नि जी मिठास मां हर को न ॼाणे। कंहिं ग़ैर सिंधी निगरी खे जॾहिं अमा करे कोठियाई त हूअ कावड़जी पई हुअसि। हुन लेखे त मूंखे पाण खां वॾो बिना माउ जहिड़ो करे थो सम्झे। पर हमीद सिंधी जी वज़ाहत खां पोइ वञी निकिरी जी कावड़ थधी थी। हू अक्सर करे चवंदो हो, बसि छा करियूं, कंहिंखे बाबा कंहिंखे अमा करे था चऊं। सालनि जा साल मढ़नि जी सरपरस्ती में कमु करे करे मढ़ा थी विया आहियूं। कॉलेजनि जो डायरेक्टर हुअसि, तॾहिं बि मढ़ा उकाब वांगुरु अछूं विझो वेठा हूंदा हुआ। हींअर एडिशनल डायरेक्टर आहियां त बि मढ़ा गारनि में वेठे वेठे तलसमी शीशी मां अहिड़ो त ॾाइण वारो ॾहकाव था ॾियनि जो हियांव रोड़ियो विझनि। उनखां त म्यूज़िक डायरेक्टर हुजां हा त भलो हुयो। पोढ़नि जे ॾिनल दर्दनि जूं पिड़ाइतियूं धुनूं तयारु करे पंहिंजो हियांव त हल्को कयां हा। हमीद ते ईअं ई खणी ॻाल्हि कई, पर उनमें जेको दर्द ऐं पीड़ा हुई तंहिंखे मुंहिंजी हसास दिलि हिकदमि परखे वरितो। मुंहिंजी सलाह आहे त पोढ़नि खे जवाननि सां कमु करणु घुरिजे। गॾिजी कमु करण सां न रुॻो जवान जल्दी पोढ़ा थींदा, पर जल्दी लाॾाणो करे वेंदा। ज़िंदा दिलि ऐं ख़ुशि मिज़ाज पोढ़नि खे पोढ़नि जी कतार में शामिलु नथो करे सघिजे, छो त उन्हनि जे साथ मां जवाननि खे को बि छीहो नथो रसे। अलबत्त उहे पोढ़ा जेके असली जड़ी बूटियुनि मां तयारु थियल यानी पोढ़ाइप जे मिड़नी ख़ूबियुनि जहिड़ो कि कुरकण, भुणकण ऐं चटण वग़ैरह सां मालामाल हूंदा आहिनि, तिन खे जवाननि खां पासे रखिजे। पोढ़नि जो पंहिंजो वेढ़ो हुअणु घुरिजे, जंहिंमें कुकड़ियूं संभालणु, कबूतर पालणु, भाॼियूं पोखणु, गुॾ करे ॿिज छटण खां वठी सवन ऐं उमरियूं वग़ैरह लिखण जहिड़ा दिलचस्प मशग़ला हुजणु घुरिजनि। मां कुझु साल खां लगातार पंहिंजे माउ पीउ ऐं भाइरनि भेनरनि जे विछोड़ जा धक सहंदी आई आहियां, पर ताज़ो पंहिंजे बेहद प्यारे मासूम सादे ऐं शरीफ़ भाउ शाह मोहम्मद अब्बासी जे बेदर्दी सां कयल खून नाहक मुंहिंजो जीव बिना झोरे छॾियो।
जंहिंजो असरु सिहत ते पवणु लाज़मी हो। महबूब जे घणे ज़ोर ते मां पंहिंजो इलाजु न करायो त इलाजु जीअण लाइ कराइबो आहे। हुनखे बि का ख़बर पई। मूंखे मायूसी मलूल ॾिसी पुछो आहे, अदी तबियत त ठीकु आहे? महबूब चवे थो त इलाजु नथी कराए, मां वठी हलई डॉक्टर करीम अब्बासी वटि। महिरबानी अदा, अहिड़ी काई ॻाल्हि न आहे, मां ठीकु आहियां, मूंखे कुझु बि न आहे थियो। मूंसां बि कूड़। यकीन करियो त मां तव्हांखे बेहद घणो घुरंदो आहियां, पर लखा न पवण ॾींदो आहियां। असांखे ख़बर आहे अदा, केरु कंहिंजो सॼण घणो घुरो हूंदो आहे त अॻिले खे बि उन जो अहसासु ज़रूरु थिए थो। हमीद मूंखे खोड़ सारियूं तस्लियूं सम्झाइणियूं ऐं दिलदारियूं ॾींदे वाइदो वरितो त मां ख़ुशि रहंदुसि। ॾाढे ॾुख मां चयल हुनजा उहे लफ़्ज़ त मूंखां कॾहिं बि न विसरंदा। केरु थो जीअणु चाहे, कंहिंजी ख़्वाहिश आहे त जियूं। मां बि त नथो जीअणु चाहियां, पर जियां पियो पंहिंजे औलाद लाइ। तूं बि उन लाइ जी। दुनिया में पंहिंजे लाइ न, पर ॿियनि लाइ जीअणु घुरिजे। मां आदा हमीद जे चवण ते घणो ई अमल कयो। ख़ुशि रहण जी कोशिशि कंदी आहियां, पर छा कयां, हियाव में लॻल कुंडीअ खे मां अञा बि परे न करे सघी आहियां। हशर जे ॾींहुं रशीद भट्टी पंहिंजी फैमिली समेत असां वटि आयल हो। महबूब ऐं हमीद बि ड्राइंग रूम में उन्हनि सां कचहरियूं करे रहिया हुआ। मां रंधिणे में बोर थी रही हुअसि। काश मूं वटि जादू जी टेबल हुजे, जंहिंमें जेको खाधो हुकम कयां त उन दम हाज़ुर थी वञा, या काश मूं वटि जादू जी मुंडी हुजे जंहिंखे छड़ो गेको ॾियां त कम जो बानू अॻियां अची बीहमि ऐं तरह तरह जा ताम सुहिणनि थांवनि में सजाए पेश करे। 3 ॿारनि जी माउ थी वञण बाद रंधिणे में वञण महिल अहिड़ा ॿाराणा ऐं बेवकूफ़ी जा ख़्याल ईंदा अथनि। उन में मुंहिंजो ॾोह न आहे, छो त सियाणनि जो चवणु आहे त डिघा माण्हू अक्सर करे बेवकूफ़ियूं कंदा आहिनि। तंहिं करे बुज़ुर्गनि जो भरम रखण बि त आइन सादतमंदी आहे। को कमकार कंहिं अंदरि अची पुछो। मूंखां छिरक निकिरी वियो। किथे मुंडी खे त गोको न आयो, पर अफ़सोस उहो मुंहिंजो वहम हो। कंध मथे करे जो निहारियां त अॻियां फुल सूट में हमीद सिंधी बीठो हो। अदा महिरबानी, तव्हां हली वियो, बसि ॼाण माने तयारु थी। केॾो न रस्मी जुमिलो ॻाल्हायूं। दिलि ते ईअं पिए चाहे चवांसि, अदा तव्हांजी महिरबानी, लख लाइक़ु। भले अची कमकार संभालियो। मां जेसीं वञी टेपड़ो ॿेपड़ो चालू कयां, मां बि त हथ वढरायां। ईअं चवंदे हमीद देगड़ी जो ढक लाथो ऐं कमाल कारीगरी सां ॾोए घुमाईंदे सलाह ॾिनाई, रस घाटो करिणो हुजे त पीठल दाणा घणा विझजनि। देगड़ी जो ढक लाहण छॾ त भले बाफ़ निकिरे। ईअं चवंदे शीशे में रखियल पीठल दाणनि ॾांहुं हथ वधाए मूंखां रड़ निकिरंदे रहिजी वई। ॾिठमि त हाणे बोड़ जी ॿेड़ी थी ॿुॾे, सो जल्दी में चयोमांसि, मां साबित दाणा ॻंढ में ॿधी अॻुवाट विझी छॾिया आहिनि। हू हैरान थी वियो। दाणा सेब ॻंढ में ॿधल, पर मां बि पंहिंजनि वॾड़नि खां लिखायल तरकीबूं पढ़ी पोइ रंधिणे ॾांहुं विख खणंदी आहियां। सो ख़ातिरी हुअमि त पावनि जो बोड़ ख़राबु न थींदो। अलबत्त पाणी सुकण जो कुझु इंतज़ारु हो। एतिरे में महबूब अदा रशीद भट्टी ऐं संस घरवारी बाबी सकीना बि अची रंधिणे भेड़ा थिया। बसि अदा इजो मानी तयारु आहे, खयो पिया अचूं। हमीद मूंखां ॾोई वठी प्यालनि में बोड़ वधाईंदे चयो, अदा तव्हां छॾियो। महबूब चयसि, मूंखे ॾियो त मां थी वधायां। मूं चयो, उहे ज़ालनि जा कम आहिनि, असीं बि त अधु ज़ालूं आहियूं। कीअं महबूब? हमीद जी उन ॻाल्हि ते अदा रशीद भाभी सकीना मां ऐं महबूब ॾाढो खिलियासीं। तहरीकनि जो अॻवान हमीद सिंधी अदब जो सचपच हीरो ऐं घणघुरो आहे। रूह रिहाण ज़रिए सिंधी अदब जूं हुन जेके बि ख़िदमतूं कयूं से कंहिंखां लिकियल न आहिनि। तॾहिं हू अकेलो न हो, ॿिया बि हुन जा ॿाह ॿेली हुआ जिन सॼी सिंध में सुजाॻी आणण लाइ पाण पतोड़ियो। चवंदा आहिनि त ॿेड़ी कंहिं ॿोड़ी ख़्वाजा ख़िज़र ॿोड़ी ऐं उन वक़्तु जॾहिं हू कामयाबियुनि सां हमकिनार थी रहिया हुआ त पंहिंजनि ई नारा हणी पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हणण जे मुस्ताक़ संदन तहरीकूं मशकूक बणाए छॾियूं। अहिड़ी रीति रूह रिहाण असांखां जुदा थी वियो। अॼु जा नामियारा अदीब अमर जलील नसीम खरल, ख़्वाजा सलीम कादर जुणेजो, शौकत शोरो अली बाबा ऐं शेख अयाज़ वग़ैरह रूह रिहाण जी हिमत अफ़ज़ाई सां ॾींहों ॾींहुं निखरंदा रहिया। हमीद खे पंहिंजे माज़ी सां प्यारु आहे, उन्हनि लाइ न त को हुन जे माज़ी संस झोल ख़ुशियुनि सां भरे छॾिया हुआ, पर उन लाइ त माज़ी जेके बि महरूमियूं खेसि ॾिनियूं से हुनजी शख़्सियत जो हिसो बणिजी वियूं। ऐं पंहिंजी शख़्सियत सां केरु न प्यारु कंदो। उन करे हू पंहिंजो जेके कहाणियूं कलमबंद
करे थो से माज़ी जो भरपूर मुशाहिदनि जो नचूड़ आहिनि। अॻिए खां संस हिन वक़्त जूं लिखियल कहाणियूं बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। उन जो अंदाज़ संभालिक आहे। धूपार ऐं दरबान जहिड़नि प्यारनि कहाणियुनि खां पोइ हुन जी ताज़ी तख़लीक़ ठूठ धरती में हुन अहिड़े ॿार जो नक्शो चटियो आहे जंहिंखे सिंध जी रिवायत मूजिबि मस्त जो दर्जो ॾेई संसार अरमाननि ऐं ख़्वाहिशनि खे चिठियूं ऐं चिफाटियो वियो आहे। हमीद जेको नावल आपे रांझा आपे हीर जे थीम ते लिखी रहियो आहे उहो सिंधी अदब में पंहिंजो मिसाल पाण थींदो। उहा थ्योरी ते इंसान जो कोई साथी न आहे। हीअ रिश्ता नाता सभु ॾे खाइनि। हू दुनिया में अकेलो अचे थो, अकेलो वञे थो। उन नावल में सुहिणे अंदाज़ सां पेश कयल आहिनि। हिकु होशमंद हसास इंसान वांगुरु हमीद जी सोच में गहराई आहे। सित ई सोचनि ऐं सस्तनि जज़्बनि जो हुनजी सुञाण ज़हन में को गुज़र न आहे। जज़्बनि जी सचाई सां लिखंदो आहे ऐं कंहिंखे आइडियल बणाए फ़नकार सां ज़हन टकराए लिखण जी मुहताजी खां बिन आजो आहे। हुनजो चवणु आहे त कहाणी सही सिधी सम्झ में ईंदड़ ॿोली में लिखणु घुरिजे। पंहिंजा ख़्याल फ़लसफ़ाणे अंदाज़ में ज़ोरे टुंबण बदिरां किरदारनि जी ज़ुबानी अदा कराइजनि। हुनखे शिकायत आहे त अॼुकल्ह जा अदीब कहाणियुनि में सिर्फ़ु मां ऐं सेक्स जो दर्जो घणो ॾियनि था। उन जे लिखणनि मां ईअं थो महसूसु थिए ॼण ज़िंदगी खां घणो परे थी विया हुजनि। हू ॾींहों ॾींहुं पंहिंजे पाण में गुम थी अकेला रहिजी विया आहिनि ऐं अकेलाई में पाण खे विसारे वेठा आहिनि। पाण खे ॾिसण लाइ आईने में ई त ॾिसबो आहे। उन्हनि खे कूड़े में न कासबिन ते लिखणु घुरिजे। कारखाने में कमु करण वारनि मज़दूरनि जे हाल मां लाज़मी तरह वाक़ुफ़ु थियणु खपनि ऐं उहो सभु सुठी तहरीर सां ई मुमकिन आहे। मूंखे हमीद जे ख़्याल सां बिल्कुलु इतफ़ाक़ आहे, छो त रुगो मां ऐं सेक्स मां ठलो जिनसी बीमारियुनि खां सवाइ ॿियो कुझु न मिलणो आहे। वरी जेका यूनानी हकीम जे हथ चढ़ी विया त पोइ न रहंदनि बांस न वॼंदी बांसुरी। हमीद प्यार भरिया अफ़साना लिखणु छॾे ॾिना आहिनि। औरत ऐं मर्द जे रोमांस में खेसि कर्ज़ नज़र अचे थो। हुनजो ख़्यालु आहे त हिन ज़माने में अहिड़े रोमांस जो हुजणु महाल आहे जंहिंमें काई गर्ज़ शामिल न हुजे। बेगर्ज़ प्यार ऐं मुहबत जॾहिं आहिनि ई कोन त उन ते लिखण ई फज़ूल आहे। हुनजी ख़्वाहिश आहे त साणसि बेगर्ज़ प्यार कयो वञे जंहिंमें बेचैनी हुजे, तेज़ी ऐं रवानी हुजे। बेगर्ज़ प्यार जी ॻोल्हा में हुन दीन जो मायरूं ऐं मासियूं बि ठाहियूं, पर मोट में छा मिलियसि। वरी बि तंग नज़र ज़माने जी दिलि ॾुखोईंदड़ ॻाल्हियुनि संस दिलि ॾुखाई। तॾहिं हमीद ज़हनी तरह मुझल पे ॾिठो। महबूब ईअं ई खणी रोमांटिक अफ़साननि बाबति पुछियसि त उहे हाणे छो नथो लिखी। यार मां त पंहिंजो पाण ई रोमांस करण में पूरो आहियां। उहो वरी कीअं? महबूब हैरानी मां पुछियसि। पाण वारे सावण खे नित नवां रोमांस कंदे ॾिसी रोमांस तां हियां पलिजी वियो अथमि। सावण हिकु वक़्त में केतिरा रोमांस कंदो आहे भाउ, को काथो ई न आहे। अबोल असल ईअं छा? बिन टाट लॻो पियो आहे। हू अॻु थोरो कुमायल हो, सो ॿिनि टिनि टहकड़नि खां पोइ टिड़ी गुल थी पियो। ॻाल्हाइण जो अंदाज़ सांतीको संजीदो ऐं सम्झ भरियो। हर लफ़्ज़ दिलि ते नक्श थियण जहिड़ो। ॿुधंदड़ बोर थियण बदिरां दिलि में ज़हन जी पूरे लाड़े ऐं सोच सां ॿुधे थो। मौक़े ऐं महल जे लिहाज़ खां मिज़ाज जो अनसर मंझसि बदरजा उत्तम मौजूदु आहे। अहिड़ो को वाक़े या ॻाल्हि जॾहिं हू ड्रामाई अंदाज़ में एक्शन एक्सप्रेशन सभु ॿुधाईंदो आहे त खिली खिली खीरो थी वञिबो आहे। लिखण लाइ संस माहौल जी का ज़रूरत न पवंदसि। केतिरो बि गोड़ शोर छो न हुजे, उनजी परवाह न कंदो। पहिरीं वेहक में ई लेख मुकमिल करे विझंदो। हमीद कंहिंजो बि बुरो नाहे चाहियो। हुनजो बातन संस ज़ाहिर वांगुरु अछो उजरो ऐं साफ़ शफ़ाफ़ आहे। शफ़क़तनि ऐं ख़ुलूस जा बेकरान समुंड संस विशाल सीने में रवां दवा आहिनि। डायरेक्टर कॉलेजिस वारे ज़माने में जॾहिं अबोह माण्हुनि जा संस अॻियां पोयां फरमोटीन वांगुरु पिया फिरंदा हुआ, तॾहिं बि पाण खां घटि दर्जे वारनि जी आजा करण लाइ हमेशह उथी बीहंदो हो। संस ग़रीब उस्ताद जी कंहिं कम सां ऑफिस में लड़ी ईंदो त हमीद उथी अदब सां आदर भाव कंदो ऐं जॾहिं कोई ईअं करण खां टोकींदो हुअसि त चवंदो, भाउ ईअं छो थो चवीं? संदर ॿिनि अखरनि जे तुफ़ेल त मां हिन जाइ ते आहियां। तकलीफ़ ऐं मुसीबतनि में हू यारनि जो यार, दुश्मननि जो दोस्त ऐं संगतियुनि जो साथी आहे। पंहिंजे सिर जो साॻो न कंदे बि उन्हनि लाइ पाण पतोड़े रखंदो। उहे बि अहिड़े वक़्त में खेसि ॾुतड़ियलनि जो ॾातार करे सम्झंदा आहिनि। पर के अहिड़ा हूंदा आहिनि
जे कम लथे खां पोइ झिरकीअ कुए वारे रिवायती कहाणी जो कुए वारो किरदारु बणिजी नेक टाई दुरुस्त करे चवंदा अथसि, मां ॿुॾुसि थोरे ई थिए, मां त वेहंदुसि थिए। ज़माने जूं नाइंसाफ़ियूं ऐं बेक़दरियूं इंसान जी शख़्सियत ते गहरो असरु विझंदियूं आहिनि। हमीद खे बि उहे ॾाढा ॾमर ऐं ॾंज न सिर्फ़ु परायनि खां पर पंहिंजनि यारनि दोस्तनि ऐं अज़ीज़नि खां बि ॾिसणा पिया। हू जो एतमाद जे सलाहियतुनि सां मालामाल आहे, तंहिंजे एतमाद में बि ॾार पिया ॾिसजनि, पर हुन हिमत ऐं हौसले वारे इंसान मां उमेद आहे त उन्हनि खे जल्द भरे छॾींदो। हमीद सिंधी जे कहाणियुनि बाबति अब्दुल कादर जुड़ेजे लिखियो, हमीद जे कहाणी जे लहजे ऐं शख़्सियत में एतिरी त हिकु जहिड़ाई ऐं हमाहंगी आहे जो उन्हनि खे मुर्व जे ढंग में धार करे पियारणु या विच मां लीक कढणु तमामु ॾुखियो आहे। संस शख़्सियत ऐं फ़न ॿई वज़ाहती क़िस्म जा आहिनि। संस लिखण जो अंदाज़ वज़ाहती आहे, तीअं संस शख़्सियत जी जिस्मानी जोड़जक तोड़े ज़हनी ऐं अमली लाड़नि जो नुक़्ते निगाह खां बिल्कुलु चिटाई पेश कंदड़ आहे। जीअं संस लिखणी में अबहाम ऐं मुझारो न आहे, ईअं शख़्सियत बि अथसि। हर ॻाल्हि चिटी ऐं हर ॻाल्हि में वर वकड़ बजाए सिधी लीक, पर सभु कुझु आहिस्ते आहिस्ते ॾाके बि ॾाके लिखण वक़्तु बि आहिस्ते आहिस्ते अॻिते वधंदो ऐं पखिड़िबो वेंदो आहे। अखर ॾाढा ख़राबु अथसि पर पढ़ण में तमामु सवला, न त लाशौरी तरह ते ॿिटी शख़्सियत जा ॿिनि हिसनि में विरहायल शख़्सियत अथसि। वरी शौरी तरह ते ॿिटो हलण जी कोशिशि कंदो आहे। पंहिंजे कहाणी में बि को वॾो मोड़ कोन खाधो अथसि। मोड़ खाइण जे बदिरां आहिस्ते आहिस्ते अॻिते वधंदो वञे। अॼुकल्ह अलामती कहाणियूं लिखे पियो, पर उहे बि एतिरियूं त चेटियूं आहिनि जो आम पढ़ंदड़ वॾी सवलाई सां संस फ़न खे छुही सघिजे थो। काज़ी ख़ादम लिखियो, हमीद सिंधी जे अफ़साने जी ख़सूसियत हुन जो अंदाज़ आहे जेको मजबूर कंदो आहे त अफ़सानो पढ़ी ख़तमु कजे। रोशन ऊंदह हिन मुआशिरे जी जीअरी जाॻंदी कहाणी आहे जंहिंजा किरदार बिल्कुलु असां वांगुरु ज़िंदह ऐं ज़िंदगी जे पेचीदगियुनि में उलझियल आहिनि। मुंहिंजे नज़र में त हीअ कहाणी हिकु अलामती कहाणी पई लॻे, जंहिंमें किन चंद किरदारनि जी सूरत में सॼे माहौल जी अकासी कई वई आहे। रोशन ऊंदह असांजे वॾेरा शाही जी चिटी तस्वीर आहे जंहिंमें हमीद सिंधी पंहिंजे तख़लीक़ी क़ुवतनि सां रंग भरियो आहे। उहा ई अदब जी तक़ाज़ा आहे। इन्ही ते प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान हबीब लेगारी खे इन्ही दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींध सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ तुंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शौरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।